मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं सदका फ़ितर कंहिं माण्हुनि ते वाजिबु आहे? साईं सदका फ़ितर मालदार माण्हू ते वाजिबु आहे। माण्हू आहे जंहिंजे मथां ज़कात वाजिबु थिए थी न, त सदका फ़ितर बि उन्हनि जे मथां वाजिबु थींदो। सदका फ़ितर छा खे चइबो आहे? जेको ईद जे ॾींहुं असां ॾींदा आहियूं ग़रीबनि खे, इहो आहे सदका फ़ितर। हिकु मालदार जेके ज़्यादा पैसे वारा आहिनि, किंग माण्हू आहिनि, घणो पैसो अथनि, जंहिं ते ज़कात अमूमन फ़र्ज़ु थींदी आहे, त माण्हू टिनि क़िस्मनि जा हूंदा अथव। हिकु टाप जा अमीर, ॿिया विच थरा अमीर, ऐं टियां सवा मिसकिन। त हाणे जेके मिसकिन आहिनि न, इन जो मथां सदका फ़ितर लाज़िम आहे ई न, इहे न ॾियनि, इहे सिर्फ़ु हाली मिसकिन आहिनि, इहे वठनि। बाक़ी जेके सवा टाप जा पैसे वारा आहिनि, त उहे सदका फ़ितर ॾियनि। ॿिए नंबर ते वरी हल्का पैसे वारा, उन्हनि जो जेकॾहिं निसाब गॾु कयो वञे, यानी कुझु चांदी बि अथसि, कुझु पैसा बि अथसि, थोरो घणो सोन बि अथसि, उनखे सभिनी खे असां मिलायूं था न, त पोइ उनजी रक़म जेकी आहे निसाब ते पहुची थी वञे, त हाणे इहे बि जेको सदका फ़ितर कढंदा, इहे बि सदका फ़ितर कढंदा। इन्हनि जे मथां सदका फ़ितर लाज़िम थींदो, न ॾींदा उन में जेको आहे गुनाहगार थींदा। सदका फ़ितर लाज़िम ॾियणु खपे मालदार खे।